आए बाजो। दर्शन देओ श्री मातर जी एक मेरी है। भक्तन के तारण को निवास भूमि माह कियो। खंडन दुख खंडन को करी नहीं देरी है। कहाँ लो बखानु मात भक्त दानो बार दीने। मेरी बेर शेरी मात भाई क्यों अबेरी है। सेवक पे बने नहीं मात सेवा तेरी कोई। सेवा बिन तारो शेरी अम्बे मात मेरी है। सेवा बिन तारो श्री दुर्गे मात मेरी है। बाबा रहम नजर करना बच्चों का पालन करना। बाबा रहम नजर करना बच्चों का पालन करना। साईं रहम नजर करना बच्चों का पालना। साईं रहम नजर करना बच्चों का पालन करना। साईं जाना तुमने जगत पसारा सब ही झूठ जमाना। ओ साईं जाना तुमने जगत पसारा सब ही झूठ जमाना। मैं अंधू बंदा आपका मुझको प्रभु दिखलाना। मैं अंधा हूँ बंदा आपका मुझको प्रभु दिखलाना। दास गनु कहे अब क्या बोलूं थक गई मेरी रसना। दास गनु कहे अब क्या बोलूं थक गई मेरी रसना। बाबा रहम नजर करना बच्चों का पालन करना। बाबा रहम नजर करना बच्चों का पालन करना। 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 बोलो साईनाथ महाराज की जय। अचो साथ संगत जी झोली फैलायो दामन फैलायो पलव पायो अरदास कयो प्रभु परमात्मा जे अॻियों। दातार सभिनीनि जी हाज़िरी क़बूल कयो जिन तव्हांजी दर ते हाज़िरी लगाई आहे भक्तीअ जे लाइ। तिन जी झोली सदाई पंहिंजी कृपा सां भक्ति सेवा सां भरजो। सभिनीनि जा दुखड़ा दूर कयो। सर्व साध संगत ते पंहिंजी कृपा अमृतमयी वर्षा कयो पंहिंजी कृपा जी पंहिंजे दया जी। ओम त्वमेव माता च पिता त्वमेव। त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव। त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव। त्वमेव सर्वं मम देव देव। सर्वशक्ति महामाया दिव्य ज्ञान स्वरूपिणी। नवदुर्गे जगन मात्र। प्रणमामि मुहुर्मुहुः। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम नमश्चंडिकाय नमः। ओम जयंती मंगला काली। भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री। स्वाहा स्वधा नमोस्तुते। ओम भूर्भुवः स्वः। तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि। धियो यो न प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। बोलो श्री जगदम्बे मैया की जय। शेरा वाली माता तेरी सदा ही जय हो। जोता वाली माता तेरी सदा ही जय हो। मेहरा वाली माता तेरी सदा ही जय
ओम गोपाल दामोदर दामोदर दीन दयाल दीनदयाल दुख भंजन दुख भंजन पूर्ण कृपा पूर्ण कृपा गोपाल गोपाल दामोदर दामोदर दीन दयाल दीनदयाल दुख भंजन दुख भंजन पूर्ण कृपा पूर्ण कृपा ओम कृष्णाय वासुदेवाय ओम कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च देवकी नंदनाय च नंद गोपकुमाराय नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः गोविंदाय नमो नमः हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम हरे राम 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 हरे हरे राम राम हरे हरे श्री राम जय जय राम 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 सतनाम श्री हर वाहिगुरु सतनाम श्री हर वाहिगुरु सतनाम श्री हर वाहिगुरु सतनाम श्री हर वाहिगुरु जय श्री कृष्ण श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव सर्व साध संगत जी अरदास प्रभु जे मिठे नाम सां गॾु हरि नाम सुमिरन सां गॾु कल्याणदास जी प्रभु जे चरणनि में कंदा बिरथी कदे न हो वई जन की अरदास कॾहिं बि व्यर्थ न वेंदी आहे भक्त जी अरदास सेवक जी अरदास प्रभु ज़रूर अरदास ॿुधंदा आहिनि ऐं पंहिंजे प्यारनि ते सदाई कृपा कंदा आहिनि। अचो गुरुवार भक्ति सत्संग में असां हाज़िरी लॻायूं। ॿाहिरि त भगवान जी खूब जल जी बरसात थी रही आहे। मौसम भगवान ॾाढो ई सुंदर बणाए छॾियो आहे। ॿाहिरि जेकी आहे भगवान जल रूपी बरसात करे रहिया आहिनि। अंदरि भगवान पंहिंजी भक्ति जी पंहिंजी कृपा जी बरसात असां ते कनि। इहा प्रार्थना असां प्रभु खे कयूं। अचो 5 मिंट मिली करे असां सां गॾु हरि नाम जो कीर्तन कयो साध संगत जी भाव सां प्रेम सां। ओम ओम श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। जय नंद लाला जय गोपाला जय नंद लाला जय गोपाला जय नंद लाला जय गोपाला जय नंद लाला सभई गायो जय नंद लाला जय गोपाला जय नंद लाला जय गोपाला जय नंद लाला जय जय श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है। श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है। श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है। श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है। हे गोपाला हरि का प्यारा नाम है। नंद लाला हरि का प्यारा नाम है। गोपाला हरि का प्यारा नाम है। नंद लाला हरि का प्यारा नाम है। श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है। श्री राधे गोविंदा मन
भज ले हरि का प्यारा नाम है। गाओ श्री राधे गोविंदा मन भज ले हरि का प्यारा नाम है। श्री राधे गोविंदा मन भज ले हरि का प्यारा गाओ है। जय नंद लाला जय गोपाला, जय नंद लाला जय गोपाला, आहा जय नंद लाला जय गोपाला, जय नंद लाला जय गोपाला, जय नंद लाला जय गोपाला। जय नंद लाला जय गोपाला। राधा शक्ति बिना न कोई श्यामल दर्शन पाए, श्यामल दर्शन पाए। राधा शक्ति बिना न कोई श्यामल दर्शन पाए, श्यामल दर्शन पाए। हे आराधन कर राधे राधे, आराधन कर राधे राधे, राधे 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 राधे। राधे राधे बोलो राधे 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 राधे, राधे 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 राधे। श्री राधे 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 राधे, राधे 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 राधे। श्री राधे 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 राधे। राधे 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 राधे। हे आराधन कर राधे राधे, कान्हा भागे आए, ओह कान्हा भागे आए। श्री राधे गोविंदा मन भज ले हरि का प्यारा नाम है। श्री राधे गोविंदा मन भज ले हरि का प्यारा नाम है। हे गोरी का प्यारा नाम है, नंद लाला हरि का प्यारा नाम है। गोपाला हरि का प्यारा नाम है, नंद लाला हरि का प्यारा गाओ श्री राधे गोविंदा मन भज ले हरि का प्यारा नाम है। श्री राधे गोविंदा मन भज ले हरि का प्यारा नाम है। गिरधर नागर कहती मीरा, सूर को शामल भाया, सूर को शामल भाया। गिरधर नागर कहती मीरा, सूर को शामल भाया, सूर को शामल भाया। हे तुकाराम और नामदेव ने विठ्ठल विठ्ठल गाया, विठ्ठल गाया। श्री राधे गोविंदा मन भज ले हरि का प्यारा नाम है। श्री राधे गोविंदा मन भज ले हरि का प्यारा नाम है। हे गोपाला हरि का प्यारा नाम है, नंद लाला हरि का प्यारा नाम है। गाओ गोपाला हरि का प्यारा नाम है, नंद लाला हरि का प्यारा नाम है। श्री राधे गोविंदा मन भज ले हरि का प्यारा नाम है। श्री राधे गोविंदा मन भज ले हरि का प्यारा नाम है। ओ मन भज ले हरि का प्यारा नाम है। मन भज ले हरि का प्यारा नाम है। हाँ मन भज ले हरि का प्यारा नाम है। मन भज ले हरि का प्यारा नाम है। हाँ मन भज ले हरि का प्यारा नाम है। मन भज ले हरि का प्यारा नाम है। बोलो वृंदावन बिहारी लाल श्री कृष्ण गोविंद, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर दीन दयाल, दुख भंजन पूरन
कृपा। कलयुग में हे हरि नाम ही आ जेको सभिनीनि खां उत्तम ऐं सभिनीनि खां सरल साधन आहे। चओ हरे राम। इन खां सरल ॿियो कोई साधन कोन्हे भाई, इन खां सरल ॿियो कोई साधन ना आहे। ध्यान ॾिजो, कथा ॿुधण भी कोई सरल कम ना आहे, कठिन कम ही आहे, पर कीर्तन सभिनीनि खां सरल आहे। चओ हरे राम। कीर्तन में अगर केॾी महिल कुछ गलती भी थी वेंदी आहे त भगवान माफ़ कंदा आहिनि। छो जो केॾी महिल असां कीर्तन कंदा आहियूं त ज़रूरी ना आहे असांजा जेके शब्द उच्चारण आहिनि उहे सही थियनि, केॾी महिल ग़लति भी थींदा आहिनि। चओ हरे राम। कई ॼणा त वीचारा कृष्ण ही न चई सघंदा आहिनि। संतन चयो आहे, भागवत जा वचन आहिनि कि कई ॼणा कृष्ण भी ठीक सां न चई सघंदा आहिनि। भाई नंढा ॿार ॾिसो कृष्ण न चई सघंदो। चओ हरे राम। छो जो उन्हनि जी थोड़ी तोतली भाषा हूंदी त उहे कृष्ण ठीक सां उच्चारण न करे सघंदा भगवान जो नाम। ऐं वॾा बुजुर्ग ॾिसो वीचारा जेके हूंदा उहे भी श्री कृष्ण जो नालो वीचारा ठीक सां उच्चारण न करे सघंदा आहिनि। तो ये कुछ कुछ गलतियों भी थींदियूं आहिनि न अगर, त भगवान वो माफ़ कंदा आहिनि। चओ हरे राम। कीर्तन में बस भक्त जो भाव हुजे, प्रेम हुजे, वो खोइजी वञे त भगवान सब कुछ नज़रअंदाज कंदा आहिनि। अरे ॾिसो, संसार में असांजो ई कंहिंसां प्रेम हूंदो आहे, कंहिंसां कोई रिश्तो हूंदो आहे, कोई संबंध हूंदो आहे, त उहो अगर थोड़ी उन सां गलती भी थी वञे त असां नज़रअंदाज कंदा आहियूं। है न, चवंदा कोई बात नहीं, ठीक है, कोई बात नहीं, कोई बात नहीं, यानी इहो असां नज़रअंदाज कयोसीं। तीअं ई जेके भगवान जा प्रेमी भक्त आहिनि, जिन सां भगवान पाण प्रेम कंदा आहिनि, उन्हनि जी कुछ कुछ अगर गलतियूं भी थींदियूं आहिनि, अपराध भी थींदा आहिनि, तो भगवान नज़रअंदाज कंदा आहिनि। चओ राम। श्री कृष्ण गोविंद। हरे नाथ नारायण वासुदेव। भगवान कृपा कन, अॼु सभिनीनि जी हाज़िरी क़बूल कनि। भाई मौसम जे कारण वीचारा कई अॼु न अची सघिया हूंदा प्रभुअ जे दर ते, उहे घर असांखे उम्मीद आहे श्रवण कंदा हूंदा। भगवान उन्हनि जी भी हाज़िरी जरूर जरूर क़बूल कनि। श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव। कबीर साहब जी महाराज चवनि था, कल गुरबाणी गाई से असां, गुरु ग्रंथ साहब महाराज में उन्हनि जी बाणी दर्जा चवनि था, मां बलिहार वञा उन ते, बलिहार वञा कंहिं ते, जंहिंजे ज़ुबान ते सदा प्रभुअ जो नालो आहे, जेको हर पल मुंहिंजे भगवान खे यादि थो करे, वो परिस्थिति नथो ॾिसे, केवल प्रभु खे तो निहारे। बस हर पल जेको यादि तो करे, मां उन ते बलिहार वञा, उन जा चरण कमल मां धोई करे पिया, उन्हनि जी चरणनि जी मां धूल बणिजी वञा। कबीर साहब था चवनि, जंहिंजे घट में निरंतर राम वसियल आहे। चओ हरे राम। ॾिसो भाई केॾी इहो सुंदर ऐं सरल ऐं प्रेम वारी वाणी आहे कबीर साहब महाराज जी। अक्सर तव्हां ॾिठो हूंदो, कबीर साहब महाराज जी जेकी वाणी हूंदी आहे न, उहो थोड़ी सी तिखी हूंदी अथव भाई, थोड़ी तेज हूंदी आहे, छो जो उहे स्पष्ट ॻाल्हाईंदा आहिनि। ऐं संत उहो ई आहे जेको असां सां स्पष्ट ॻाल्हाए। चओ हरे राम। अॼु जे ज़माने में इहो ॾाढो घटि मिलंदो आहे ॾिसण जे लाइ, छो जो हर कोई जगत खे राज़ी करण में लॻल आहे। जगन्नाथ त जगत खे राज़ी करणो आहे त मिठो मिठो ॻाल्हाइणो पवंदो। चओ राम। पर न, संतनि जो स्वभाव आहे जेको स्पष्ट ॻाल्हाए, जेको साफ़ सही ॻाल्हाए, जेको सच आहे उहो असांखे ॿुधाए। कबीर साहब महाराज अहिड़ा संत थिया आहिनि जिन पंहिंजी वाणीअ जे द्वारा, जिन पंहिंजे भक्ति जे द्वारा स्पष्ट असांखे सम्झायो आहे। चओ हरे राम। कई ॼणनि खे न स्पष्ट ॻाल्हियूं न वणंदियूं आहिनि भाई। साफ़ साफ़ अगर कोई संत महात्मा भक्त जन, कोई असांजा सतगुरु असांखे सम्झाइनि त उन्हनि खे उहो साफ़ साफ़ ॻाल्हियूं बि न वणंदियूं आहिनि। तॾहिं अॼुकल्ह वीचारा जेके संत बि आहिनि उहे पंहिंजे तरीक़े सां उन्हनि खे सम्झाईंदा आहिनि। चओ राम। कबीर साहब जी चवनि था, मां बलिहार वञा उन ते जेको निरंतर भगवान जो भजन तो करे, जेको निरंतर भक्ति तो करे। हर पल जेके याद आ, हर पल उनखे वो इशारो याद आ।
भले वो संसार में ही तो रहे। भजन गाईंदा आहियूं न भाई, हर श्वास में हो सुमिरन तेरा। उनमें हिकिड़ी पंक्ति ईंदी अथव, सुख भी हो सारे और याद हो इशारा। भले ही संसार में हुजऊं, परिवार में हुजऊं, घर में हुजऊं, सुख सुविधाउनि जे विच में हुजऊं, पर पोइ बि असांखे उहो इशारो यादि हुजे, भगवान जे भक्तीअ जो, मृत्यु जो इशारो असांखे यादि हुजे। हिकिड़ा संत थिया, उन्हनि वटि हिकिड़ो सेवक ईंदो, भजन कंदो, जवानी बढ़िया, भजन हुजे त जवानी खां ई शुरू थी वञे, बचपन खां थिए त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। पर अगरि बचपन में न जाॻिया आहियूं त घटि में घटि जेकी इहा जवानी वारी अवस्था आहे इन में जाॻी वञो, हा न। बुढ़ापे जो इंतजार न कयूं भाई, भजन जे लाइ, भक्ति जे लाइ, सेवा जे लाइ। चओ राम। बुढ़ापे जो इंतजार न कयूं, न त ख़बर न आहे चङी तरह असांखे नज़र बि न ईंदो बुढ़ापे में, चङी तरह ॿुधण बि न ईंदो, चङी तरह चवण बि न ईंदो प्रभुअ जो नालो। हिकिड़ी अम्मा वई वृंदावन दर्शन करण जे लाइ, वो ॾाढी बुजुर्ग हुई, वो कॾहिं जीवन में वृंदावन वई कोन, पुछंदे पुछंदे पहुती, हा भगवान जो मंदिर कहिड़ो आहे राधा रमण जी जो, त तव्हां अगरि विया हूंदो त ॾिठो हूंदो राधा रमण मंदिर में भगवान नंढा सा विराजमान अथव, छोटो सो भगवान, बढ़िया कारो कारो भगवान वो विराजमान आहिनि। उते पहुची वई, चई भगवान जो मंदिर आहे, हा हा राधा रमण जी जो मंदिर आहे। चई काथे आहिनि भगवान, नज़र त नथा अचनि, भगवान थोरो परे हुया। त संत इशारो कयो, चयो ॾिस नथो नज़र अचई, भगवान साम्हूं ॾिस। त हुन बि वीचारी हीअं करे ॾिठो, उनजी अवस्था 70-80 साल जी, उन ॾिठई, परियों खां ॾिठई कुझु कारो कारो नज़र थो अचे, त पुछे थी काली माता जो मंदिर आहे छा? चओ हरे राम। हाँ, काली माता का मंदिर है क्या? संत भी मुस्कुराए करे चयो, काली माता का नहीं, काले बाप का मंदिर है। भगवान जो मंदिर आहे, कृष्ण भगवान जो, कारो कारो तोखे नज़र बि नथो अचे। त अहिड़ी अवस्था न थिए भाई कि भगवान जा दर्शन ई न थी सघनि, भगवान जो नालो न चई सघूं, कन अहिड़ा बि असांजा वयल न थी वञनि कि कथा न ॿुधी सघूं, पेर अहिड़ो जवाब न ॾियनि कि असां संतनि जे दर ताणी पहुची न सघूं। चओ हरे राम। खूब भजन करे वठूं। हिकिड़ो सेवक ईंदो संतनि वटि, नौजवान, बढ़िया रेगुलर अचे, भक्ति करे, हफ़्तो न आयो, संतनि न्यापो मोकिलियो, चई भाई हफ़्तो थियो आहे, फलाणो आयो कोन्हे। नौजवान रोज़ ईंदो सेवा ते भक्ति करण, हफ़्तो आयो कोन्हे, न्यापो मोकिलियऊं त आयो। चई भाई छो तूं त रोज़ ईंदे, हफ़्तो थियो आहे तूं नथो अचें, छा कारण आहे? चई साईं मुंहिंजी सगाई थी वई आहे। चओ हरे राम। मुंहिंजी सगाई थी वई आहे। संत ख़ुशि थिया, पर चयो अरे सगाई थी वई? हा साईं सगाई थी वई। चई हाणे त तूं असां खां वएं। उहो सम्झो कोन। चई साईं मां सम्झुमि कोन। संतनि चयो बसि 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 तूं हाणे असां खां वएं भाई। वरी कुझु ॾींहं गुज़रिया, वरी आयो, वरी 15 ॾींहं न आयो, वरी संतनि न्यापो मोकिलियो, भाई 15 ॾींहं थिया आहिनि, छा थियो वरी नथो अचे? चई साईं हाणे शादी थी वई आहे। चओ हरे राम। संतनि चयो अरे वाधायूं भाई, शादी थी वे? हा। चई हाणे तूं घर वारनि खां बि वए? बाबा अलाए सम्झ में कोन थो अचे, आशीर्वाद था ॾियो कि छा था ॾियो। वरी कुझु ॾींहं न आयो, गैप थियो लंबो, महीनो खनि, वरी संतनि न्यापो मोकिलियो। चई भाई महीनो थियो आहे, तूं छो न आयो आहे? चई साईं हाणे ॿार थिया आहिनि। चओ हरे राम। संतनि हाणे टियों आशीर्वचन चयो, चई तूं हाणे पंहिंजो पाण खां बि वए। पहिरियों चयूं भाई हाणे तूं असां खां वए, पोइ परिवार खां बि वए, हाणे टियों वचन चयूं हाणे तूं पंहिंजो पाण खां बि वए। चओ राम। चई साईं तव्हां नाराज़ न थियो, जिम्मेदारियूं वधी वई आहिनि, परिवार खे संभालणो आहे, परिवार वारा एॾो प्रेम कंदा आहिनि, उन्हनि जी देख रेख करणी आहे। मां ईंदुमि तव्हां वटि ईंदुमि, तव्हां चिंता न कयो, मां भजन बि कंदुमि, पर थोरो पहिरियों हेॾी त व्यवस्था कयां। हेॾो परिवार प्रेम थो करे, उन्हनि जे लाइ बि त मूंखे ध्यानु रखिणो आहे। ॾाढो मोह फाथल सभिनीनि में भक्तीअ खे छॾे। त संतनि चयो अच्छा परिवार जो ध्यानु रखिणो अथई, एॾो प्रेम? उहो परिवार बि तोसां ॾाढो प्रेम कंदो हूंदो? चई हा उहो त साईं ॾाढो प्रेम कंदा आहिनि, मुंहिंजे लाइ त मर मिटण जे लाइ बि तयारु आहिनि। मुंहिंजा ॿार, मुंहिंजी घरवारी, मुंहिंजो परिवार, उहो भगवान जी दया सां एॾो सुंदर परिवार मिलियो आहे। संतनि चयो ठीकु आहे भाई, हिकिड़ो असांजो कमु कंदे, हिकिड़ी परीक्षा थी वञे। हा साईं आज्ञा कयो। संतनि सम्झायो, चई घर वञे त हे नाटक कजां, उते वञी बेहोश थी वञा, पंहिंजा श्वास थोरी देरि रोके वठिजां। ठीकु आहे साईं।
घर वयो, जीअं संतन चयो तीअं कई। हाणे घर वारा घबराइजी विया कि अरे हली त न वयो भाई, हाँ नब्ज जांच कयूं त प्राण हलन कोन था, श्वास हले कोन थी। घबराइजी विया, घर वारा रोअण लगा, ॿार त पिटण लगा, घर वारी अची करे रोअण लगी, उथो उथो, सभु वॾा बि जेके बुजुर्ग हुया रोअण लगा। एतिरे में संत घर पहुता। चयूं छा थियो भाई? चई बाबा सही समय ते आया आहियो, ॾिसो ॾिसो असांजो बाबा जेको आहे उहो चक्कर खाई किरी पियो आहे, उनजी श्वास हले कोन थी, थोरो ॾिसो, तव्हां ठीकु कयो, तव्हां दया कयो, हिनखे वरी प्राण वापसि कयो, असां तव्हांजे शरण आहियूं। संतन ॾिठी नब्ज़, चई भैया हे त जय गोपाल थी वियो, हा हिन जो नंबर त लॻी वियो आहे, हे त परलोक सिधारे वियो, हाणे त कोई उपाय ई कोन्हे। चयूं न तव्हां संत आहियो, तव्हां कुझु बि करे सघो था। त संतन चयो हिकिड़ो उपाय अथव भाई, चओ त ॿुधायूं। हा साईं ॿुधायो, सभु कंदासीं, ॿुधायो ॿुधायो। चयो हिकिड़ी खीर तयारु कयो, खीरणी बढ़िया गरम गरम खीर खणी आया। चई हा साईं छा कयूं? चई हाणे ॿुधो भाई, कुझु मंत्र संतन पढ़िया, भगवान जो नाम उते उच्चारण कयूं। चई हाणे ॿुधो हिकिड़ो उपाय अथव, हे खीर कोई पीए उनजा प्राण निकिरी वेंदा, हे जीरो थी वेंदो। चओ हरे राम। कोई खीर पीए उनजा प्राण निकिरी वेंदा, हे तव्हांजो जेको बाबो सुम्ही पियो आहे इहो जीरो थी वेंदो, वरी इन जा प्राण वापसि अची वेंदा। हा घरवारी तूं ॾाढो रोए थी, मुंहिंजा पति हली विया, मुंहिंजा स्वामी हली विया, जेकर मां हली वञा, हाणे खण खीर पी तूं। ख़बर अथव हुन छा चयो? कि साईं हाणे जेको हली वियो आहे असांखे त भाणो मञी करे उनखे बसि स्वीकार करिणो आहे, तेरा भाणा मीठा लागे। संतन चयो हिनमहिल त रोए पई भाई तूं, पुटनि खे सॾ कयो हेॾे हेॾिया, रोए पियो न बाबा हली वियो, बाबा हली वियो, खण खीर पी तुरंत, बाबा खे वापसि घुराए। ऐं पुट बि अहिड़ा चालाक चवनि था हाणे बाबा हली वियो सो हली वियो, ठीकु आहे, तव्हां हाणे अरदास कजो जाते हुजे ख़ुशि हुजे, बसि प्रभुअ जे चरणनि में हुजे। वॾनि खे चयूं साईं तव्हांजी त उहा ई उमिरि थी वई आहे, तव्हांजो जवान पुट हली वियो आहे, तव्हां खणी खीर पीओ। चओ हरे राम। वॾा बि ॾिसो, सत्संगी परिवार त हूंदो कोन, उहो वीचारो अकेलो ई भक्ति कंदो। वॾा बि चवण लॻा हाणे ठीकु आहे यार, हाणे थोरो घणो जेको जीवन बचियो आहे इहो असां बि त ॾिसी वठूं। हा उहो बि न मञिया। हाणे ॾिसो परिवार एॾो चालाक, उहो ख़बर अथव छा थो चए? कि साईं असां मां त कोई तयारु थिए कोन थो, हिकिड़ो कमु कयो तव्हां ई खीर पीओ। संतन खे था चवनि उहे बदमाश, तव्हां ई खणी खीर पीओ, तव्हांजो बि त ॾाढो प्रेमी हुयो न इहो, तव्हांखे मञण वारो हुयो, तव्हां खणी खीर पीओ। उहो ई तव्हांजे अॻियां पोइतां त कोई आहे कोन, परिवार अथव कोन, रोअण वारो बि विशेष कोई घर में अथव कोन, तव्हां खणी खीर पीओ। संतन तुरंत खीर खई त पी विया। हुननि खे त सभु ख़बर हुई, तुरंत खीर पी विया। अहिड़ी डकार हयूं जबरदस्त कि अरे त संत खे कुझु थियो कोन। इशारो कयूं उथ भईया, हाणे वधीक देरि न सुम्ह हिते तूं। तुरंत बाबो उथी बीठो। घर वारा हैरान। हाणे संतन चयो ॾिसी वरितई भाई कहिड़ो प्रेम आहे, ॾिसी वरितई कहिड़ो स्वार्थ आहे। अरे जंहिंजे जंहिंजे लाइ तूं भक्ति भगवान जो त्याग करे छॾियो, एॾो वॾो त्याग कि तूं भगवान खे छॾे छॾियो, उहे तुंहिंजे लाइ कुझु छॾण जे लाइ तयार आहिनि। चओ हरे राम। ओॾी महिल ज्ञान अची वियो। साईं मां हाणे परिवार छॾे बसि तव्हां सां गॾु रहंदुमि। संतन चए पागल आहे, इहा ई त तूं ग़लती थो करे। तोखे केरु थो चए भगवान लाइ तूं परिवार छॾ? अरे जीअं परिवार जी पालना तो करे, परिवार जो ध्यान तो रखे, परिवार लाइ हिकिड़ी जिम्मेदारी तो सम्झे, तीअं भगवान सां बि ओड़ो प्रेम कर। भगवान खे बि पंहिंजे परिवार जो हिसो बणाए, हिकिड़ो रिश्तो भगवान सां बि जोड़। ॿियनि जे लाइ समय कढे थो, पुट खे घुमाइण वठी हलणो आहे, घरवारी खे वठी वञिणो आहे, माता पिता जी जांच कराइणी आहे, हे कराइणो आहे, हो कराइणो आहे, सभिनीनि जे लाइ तूं वटि समय आहे, पर भगवान जे लाइ कोन्हे। संत राजेश्वरानंद महाराज चवंदा आहिनि कि भगवान के लिए परिवार को मत छोड़ो, भगवान के लिए परिवार को मत छोड़ो, बल्कि भगवान को अपने परिवार से जोड़ो। भगवान खे ही जोड़ी छॾियो, पंहिंजे परिवार जो हिस्सो बणायो। 6 ॾींहं पंहिंजे मनपसंद जी डिश खाईंदा आहियो, भोजन खाईंदा आहियो, हिकिड़ी भगवान जे पसंदि जो घर में ठाहियो। साल भर पंहिंजे मन सां घुमण वेंदा आहियो, कॾहिं विदेश, कॾहिं काॾे, कॾहिं काॾे। हिकु बार साल में भगवान जी इच्छा सां वृंदावन बि घुमण हली वञो, अयोध्या हली वञो घुमण जे लाइ।
इहो ई त प्रेम आहे भाई, इहो ई त संत सेखारनि था, इहो ई भक्ति आहे, इहो ई सभिनीनि खां सरल साधन आहे हिन कलयुग में। श्री कृष्ण गोविंद हरि हे नाथ नारायण वासुदेव। ॿियो कोई सरल साधन कोन्हे भाई, बाक़ी सभु कठिन साधन आहिनि, सभिनीनि खां सरल इहो ई भक्ति मार्ग कीर्तन जो। तॾहिं कबीर साहब महाराज पंहिंजी वाणी में चवनि था, असां सां गॾु ॻाए जो भाई, उहे चवनि था, जो जन ले खसम का नाम, जेको मुंहिंजे प्रभुअ जो नालो वठे मां उन ते बलिहार वञा, बार बार बलिहार वञा, सदा मां उन जे चरणनि जी धूल वणंदी रहां, जेको निरंतर प्रभु खे यादि करे। ॾिसो महान संत आहिनि कबीर साहब महाराज, भगवत स्वरूप आहिनि, ब्रह्म ज्ञानी आहिनि, उन्हनि जी वाणी आहे। अचो मिली करे प्रेम सां ॻायूं। जो जन ले खसम का नाओ, तिनके सद बलिहारे जाऊं। जो जन ले खसम का नाओ, तिनके सद बलिहारे जाऊं। जो जन थोड़ी तो बताया यार, खसम का नाओ, तिनके सद बलिहारे जाऊं। जो जन ले खसम चइबो आहे पतीअ खे। हिते कबीर साहब ॾिसो हर रिश्तो भगवान सां निभायो आहे। चवंदा आहियूं न, तू मेरा पिता, तू है मेरा माता, तू मेरा बंधप, तू मेरा भ्राता। सभु कुझु रिश्तो जेको आहे उहो प्रभुअ सां आहे, सतगुरुअ सां आहे। हिते चवनि था, मुंहिंजे खसम यानी मुंहिंजे परमात्मा, मुंहिंजे कोई प्रीतम जो नालो अगरि खणे त मां उन ते बलिहार वञा। जो जन ले खसम का नाओ, तिनके सद बलिहारे जाऊं। जो जन ले खसम का नाओ, तिनके सद बलिहारे जाऊं। जो जन ले सो निर्मल निर्मल हरि गुण गावे। 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 सो भाई मेरे मन भावे। जो जन ले खसम का नाओ, तिनके सद बलिहारे जाऊं। जो जन ले गायो भाई कसम का नाओ, तिनके सद बलिहारे जाऊं। जो जन ले जेह घट राम रहया भरपूर। जिह घट राम
जेह घट राम रहया भरपूर, जिह घट राम रहया भरपूर, तिनकी पग पंकज हम धूर, जो जन ले कसम का नाओ, तिनके सद बलिहारे जाओ, जो जन ले कसम का तिनके सद बलिहारे जाओ, जो जन ले जात जुलाहा मत का धीर, 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 सहज सहज गुण रमे कबीर, जो जन ले कसम का नाओ, तिनके सद बलिहारे जाओ, जो जन ले गाओ कसम का तिनके सद बलिहारे जाओ, जो जन ले सभी गायो, जो जन ले कसम का नाओ, तिनके सद बलिहारे जाओ, जो जन ले कसम का तिनके सद बलिहारे जाओ, जो जन ले वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु धन वाहे गुरु जी, वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु धन वाहे गुरु जी, वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु धन वाहे गुरु जी, वाहे गुरु गायो गायो प्रेम सा, वाहे गुरु धन वाहे गुरु जी, वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु जी, वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु जी, वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु जी, वाहे गुरु 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 धन वाहे गुरु जी, वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु धन वाहे गुरु जी, वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु धन वाहे गुरु जी, वाहे गुरु वाहे गुरु गायो धन वाहे गुरु जो जन ले कसम का नाओ, तिनके बलिहारे जाओ, जो जन ले कसम का नाओ, तिनके सद बलिहारे जाओ, जो जन ले जो जन ले जो जन ले। बोलो सद्गुरुदेव भगवान की जय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। चौंता भाई जंहिंजे घट में निरंतर राम वस्यला, जंहिंजे हृदय में हर पल प्रभु जी याद आ, वो केड़े भी भेष में हुजे,
कहिड़े भी मजहब जो हुजे, कहिड़े भी पंथ जो हुजे, कहिड़े भी जगह में छो न वेठो हुजे, उहो संत आहे। चओ हरे राम। जंहिंजे हृदय में निरंतर प्रभु जो नाम आहे, जंहिंजे हृदय में हर पल प्रभु जी याद आहे। चओ हरे राम। हर पल ॾिसो नाम जपण त ॾाढो कठिन आहे, है न। हर वक्त नाम में ध्यान में वेहण ॾाढो कठिन आहे, ॾाढो कठिन आहे असांजे लाइ। पर हर पल एतिरो त करे था सघूं कि दिमाग़ में एतिरी ॻाल्हि त वेठल हुजे कि प्रभु यादि हुजे। हर पल असां भगवान जी यादि त रखे था सघूं, उन में त असांखे कोई महिनत बि न लॻंदी। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। हर पल यादि कयूं, हर पल शुक्र कयूं भाई। पंहिंजो पाण खे कुछ भी न समझूं, इहो ई सत्संग आहे। चओ राम। जे अगरि असां कंहिं संत सां कई सालनि खां जुड़ियल बि आहियूं, संग बि कयूं था, सत्संग बि कयूं था, उन्हनि सां गॾु बि रहिया आहियूं, ऐं अगरि असां में बदलाव न आयो आहे त पोइ असां संतनि जो संग कयो ई न आहे। अञा भीतर अहंकार आहे, अभिमान आहे, त असां व्यर्थ ई पंहिंजो समय गंवायोसीं ऐं संतनि जो बि समय गंवायोसीं। चओ हरे राम। अगरि अॼु ताणी बदलाव ई न थियो आहे त भाई तत्क्षण बदलाव ईंदो आहे, स्वभाव मटिजी वेंदो आहे। शिवाजी महाराज जो नालो ॿुधियो अथव भाई? शिवाजी महाराज महाराष्ट्र में जेके थिया आहिनि, छत्रपति शिवाजी महाराज, तव्हां सभिनीनि नालो ॿुधियो हूंदो। उन्हनि जा जेके गुरु हुया, उन्हनि जो नालो हुयो समर्थ गुरु रामदास। उहे उन्हनि जी खूब सेवा कंदा, उन्हनि खे ॾाढो मञींदा। त समर्थ जेको गुरु हूंदो, यानी जेको पूर्ण दरवेश हूंदो न, उहो ज़रूरु चाहींदो कि जेको मुंहिंजी शरण में आयो आहे, जेको मूंसां संग थो करे या जेको मुंहिंजे सहारे वेठो आहे, उनजो जीवन ज़रूरु संवरजे। जे अगरि उन में कोई ग़लति आदत बि आहे, ग़लति ॻाल्हि बि आहे, त उहो उनखे सुधारणु चाहींदा आहिनि। त शिवाजी महाराज त ॾाढा बढ़िया हुया, पर उन्हनि खे थोरो अहंकार हुयो। चओ हरे राम। हिकु बार पंहिंजे गुरुअ सां मिलण आया, सतगुरनि हालचाल वरितो त शिवाजी महाराज चयो, साईं तव्हांजी कृपा सां सभु बढ़िया आहे। चयूं भाई असां ॿुधियो आहे तुंहिंजे नगर में अकाल पियो हाणे कुझु समय पहिरियों। चई हा साईं, ॾाढी बुरी हालत हुई। पोइ कीअं थियो? चई साईं बसि मां पंहिंजा सभु खजाना खोले छॾिया। अकाल हुयो, कंहिं वटि कुझु खाइण जे लाइ न हुयो, त मां सभिनीनि जी व्यवस्था कई, सभिनीनि खे खारायो, कई महीननि तक पोइ मां सभिनीनि जी व्यवस्था कई। इहो मां जेको उन्हनि जे अंदरि हुयो शब्द अहंकार, त संत मुस्कुराइण लॻा। चयूं अच्छा तूं खारायो? चई हा साईं मां खारायो। अकाल पियो हुयो, कंहिं वटि कुझु न हुयो पूरे नगर में, मां पंहिंजा पूरा खजाना खोले छॾिया, सभु धन लुटायो, सभु कुझु कयो सभिनीनि जे लाइ। खूब भंडारा हलिया, खूब सभिनीनि जे भोजन जी व्यवस्था, राशन जी व्यवस्था, लटनि कपिड़नि जी व्यवस्था, सभु कुझु कराई, मां खारायो साईं। संतनि चयो बढ़िया बढ़िया, ॾाढो सुठो, हल त भाई थोरी सैर करे अचूं। वठी हलिया संत जंगल जे किनारे। हिकिड़ो वॾी शिला हुई, पत्थर हुयो। त संतनि चयो भाई शिवाजी तो में ॾाढी शक्ति आहे। चई साईं तव्हांजी कृपा आहे। चई पत्थर त थोरो तोड़। कुझु खणी आया हथियार, ऐं उहो पत्थर तुरंत हिकु ई बार में तोड़े ॾिनो। चयो हा साईं हे टुटी पियो, हाणे छा करिणो आहे? चयूं ॾिस हिन जी थोरी मिटी हटाए, अंदरों मिटी हटायूं त उते कुझु कीड़ा वेठा पत्थर जे अंदरि, कुझु माकोड़ा हुया, उहे वेठा हुया, ऐं उते बि कुझु उहे खाई रहिया हुया। चओ हरे राम। संतनि चयो शिवाजी हे पत्थर तुंहिंजे नगर जो आहे? चई हा साईं। हे जंगल तुंहिंजे एरिया में आहे न भाई, तुंहिंजे नगर में? हा साईं। हे पत्थर बि यानी तुंहिंजे नगर जो ई थियो? हा साईं। त पत्थर जे अंदरि जेको जीत आहे उहो बि तुंहिंजे नगर जो थियो? हथ जोड़ियईं जी साईं। चई पोइ हिनखे बि तूं ई खारायो हूंदो भाई? हे पत्थर जे अंदरि तो रहे, हिनखे बि भोजन जी व्यवस्था मिली वई आहे, ॾिस अंदरि वेही करे बि कुझु खाए थो पियो, हिनखे बि तूं ई खारायो हूंदो? चई साईं हिनखे त मां न खारायो आहे। चई प्यारा तूं कंहिंखे बि न खारायो आहे। चओ हरे राम। पत्थर जे अंदरि रहण वारे जीव खे बि जेको खाराए थो उहो ई सभिनीनि खे थो खाराए। हा माध्यम न तोखे बणायो,
पर तूं ये न सोच कि तूं खारायो, अरे वो मालिक तोखे ही न ॾे हा त। चओ हरे राम, तूं न खारायो आहे भाई, तूं कुझु न कयो आहे, उन परमात्मा तुंहिंजे द्वारा करायो आहे, तो ते कृपा करे तोखे उन्हनि लायक बणायो। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण सब उन परमात्मा जी कृपा है जंहिं तोखे इन सत्संग में विहारियो, जंहिं तोखे गुरु ॾिना, जंहिं तोखे सब कुछ ॾिनो भाई। चओ राम। वो अम्मा सुम पई आहे छा? जगायोस भैया, उथारियो न। हाँ उथी वई। गुड मॉर्निंग माता। चओ हरे राम। जागण जी जगह ते अगर तव्हां सुम पवंदव त पोइ काथे जागंदव? ॿुधायो भाई, जागण जी जगह ते अगर असां सुम पवंदासीं त पोइ काथे जागंदासीं? चओ जय श्री कृष्ण। स्कूल में वञी करे पढ़ाई न कंदासीं त पोइ ॿियो काथे पढ़ाई कंदासीं? ॿुधायो। चओ राम। इते ई त सिखण जो मौक़ो आहे, इते ई त असांखे ज्ञान ईमानी मिलंदी आहे, इते ई त जीवन जीअण जी कला मिलंदी आहे, इन खे ई त चइबो आहे आर्ट ऑफ लिविंग। चओ राम। यही कला इते मिलंदी आहे सत्संग में, भक्तिअ में, संतनि जे संग में, भक्तनि जे संग में। इते ई न सिखंदासीं त पोइ बाक़ी काथे सिखंदासीं? टीचर पढ़ाइनि पिया मंगलू राम खे, नंढो ॿार 10 साले जो मंगलू राम असांजे चक्कर भाटा जो, उथारियो मंगलू राम स्टैंड अप। जी टीचर पूछो मंगलू राम बताओ, मैनर्स भी सिखा रहे टीचर, कि अगर तुम्हारा पैर किसी को लग जाता है, मान लो तुझो पैर जेको आहे कंहिं माईअ खे लॻी वियो, पोइ छा कंदे? जी मैडम मैं उनको सॉरी बोलूंगा। बहुत वेरी गुड, बहुत अच्छी बात है। सॉरी बोलोगे ना? जी हाँ, पैर लग जाएगा तो टीचर उनको सॉरी बोलूंगा। वेरी गुड। और अगर वो तुमको इस कारण एक चॉकलेट दे तो? भाई मैनर्स ॾिसी तुंहिंजा चॉकलेट ॾेई अगर कोई वो माई, पोइ छा कंदे? थी मां पोइ त ॿियो बि पेर हणंदोमांसि। चओ हरे राम। ॿियो बि पेर? जी हाँ, पोइ ॿियो बि चॉकलेट मिलंदो। टीचर जोरदार चमाट हई। इहो ई तो सिखे तूं? हाँ। चओ हरे राम। हिते त सिखण ईंदा आहियूं भाई, केवल तव्हां ई सिखण न ईंदा आहियो, सच ॿुधायूं त असां बि सिखण ई ईंदा आहियूं। हिते जेको सत्संग भक्ति कथा कीर्तन थींदो आहे, इन सां असांखे शिक्षा ई मिलंदी आहे। चओ राम। अनेक जगह ते जेको असां सत्संग करण वञूं था न, उहो केवल इन जे लाइ वेंदा आहियूं कि उते असांखे कई अनुभव मिलंदा आहिनि, कई अनुभव, कई सत्संग जी ॻाल्हियूं मिलंदियूं आहिनि, कई प्रेमियुनि जो प्रेम नज़र ईंदो आहे। पोइ लॻंदो आहे अरे हिन में जेको भाव आहे, जेकर भॻवानु असांखे उहो भाव ॾियनि। चओ हरे राम। हाणे असां इंदौर वियासीं सत्संग जी कुझु ॾींहं पहिरियों, उते सत्संग कीर्तन थियो, संतनि जी उते ॾाढो सुंदर स्थान आहे, दरबार आहे, मंदिर आहे, झूलेलाल मंदिर आहे उते, ॾाढो सुंदर। उतां जा संत आहिनि साईं मोहन लाल जी, उन्हनि ॾाढो प्रेम ॾिनो, ॾाढी उन्हनि सिक ॾिनी। उन्हनि जा जेके सेवादारी असां ॾिठासीं, उन्हनि सां गॾु जेके रहंदा, लॻभॻि 95% ॾींहं चइजे सिंध जा हुया, पाकिस्तान जा। उन्हनि में जेको प्रेम हुयो, हा हा, उहो प्रेम ॾिसी लॻे पियो छल उन्हनि जो कुझु % असांखे मिली वञे। चओ हरे राम। एॾो भाव उन्हनि में। असां पहिरियों बार उन्हनि सां मिलियासीं, संतनि सां त पहिरियों मुलाक़ात थी चुकी, पर उतां जी जेकी संगत हुई, सेवादारी हुया, या जेके कथा ॿुधण कीर्तन ॿुधण अचनि पिया, पहिरियों बार मुलाक़ात थी। इंदौर पहिरियों बार वियासीं, पर एॾो उन्हनि सां गॾु आनंद आयो, ईअं पियो लॻे भई उहो असां रोज़ मिलंदा आहियूं। ई कहिड़ी कृपा आहे? ई संतनि जी कृपा आहे जो उन्हनि खे ओड़ो बणायो आहे। चओ हरे राम। ई उन टीचर जी कृपा आहे जे उन्हनि खे ओड़ो मैनर्स सेखारियो आहे। चओ राम। ॾाढी सुंदर सुंदर उन्हनि पंहिंजे सतगुरनि जी ॻाल्हियूं ॿुधायूं। संगत जंहिं बि सेवक सां गॾु वेहूं पिया न, त उहो पंहिंजे गुरूअ जी खूब महिमा पियो करे, खूब। इहो ॾिसी करे ॾाढो दिलि गदगद पियो थिए। चओ राम। हिकु बार असां बॉम्बे पिया वञूं, उते बि उल्हासनगर में सत्संग कीर्तन हुयो, त कुझु सेवादारी दरबार साहिब जा बि हुया, कुझु ॿी बि संगत हुई गॾु, ऐं वसण शाह दरबार जा बि 1-2 सेवादारी असां सां गॾु हलिया उन ई ट्रेन में। त उहे वेठा, त उन्हनि सां एॾी लंबी चर्चा हली, एॾी लंबी चर्चा हली, पूरे चर्चा में उन्हनि पंहिंजे गुरूअ जी महिमा कई। एॾो आनंद आयो,
एॾो आनंद आयो। मां उन्हनि खे आख़िरी में हिकिड़ी ॻाल्हि चई, मां धन्य आहियो तव्हां सेवादारी। चयो साईं ईअं छो था चओ? मां तव्हां जेतिरी देरि वेठा आहियो पंहिंजे गुरूअ जी तव्हां महिमा कई आहे, भॻवान जी चर्चा कई आहे, तव्हांजे सदके असांखे तव्हांजे संतनि जी यादि आई आहे त तव्हां धन्य आहियो। चओ हरे राम। सेवक जे सदके गुरूअ जो प्रचार थिए, गुरूअ जी प्रभुअ जी यादि अचे। चओ हरे राम। अहिड़ो प्रेम हुयो। हिकिड़ी ॾाढी सुंदर घटना ॿुधायूं। इंदौर जे संगत उन्हनि जा जेके वॾा संत थिया आहिनि, उन्हनि जो नालो हुयो साईं अमरदास। ॾाढी सुंदर हिकिड़ी उन्हनि ॻाल्हि ॿुधाई। चयूं उहे सत्संग कंदा हिन कलयुग जी, हाणे सम्झो कुझु साल पहिरियों जी घटना अथव भाई, लॻभॻि मुंहिंजे हिसाब सां 50-60 साल जे आसपास जी इहा घटना आहे। उन खां वधीक समय न थियो हूंदो शायदि। हिकु बार सत्संग पियो हले त संत वेठा जंहिंजो नालो साईं अमरदास। त सत्संग खूब संगत वेठी। हिकिड़ी अम्मा हली आई, उन्हनि खे मञण वारी हुई, अची रोअण लॻी। अम्मा रोए छो थी? चई बाबा मूंखे पुटु कोन्हे, कई साल थी विया उनखे शादी करे, 8-10 सालनि खां वधीक समय शायदि थी वियो। साईं मूंखे पुटु नथो थिए, दया कयो, मूंखे कोई संतान कोन्हे। ॾाढो रोअण लॻी। संत ॾाढो व्यस्त हुया संगत सां गॾु, हाणे कंहिंजी छा ॿुधनि। वरी उहो जिद करण लॻी, साईं झोली थी फैलायो, मूंखे पुटु ॾियो, मूंखे पुटु ॾियो। साम्हूं संतनि जे हिकिड़ो नारियल पियो हुयो, नारियल झोलीअ में विधऊं। चयूं खण अम्मा तोखे ॾिनोसीं। चओ हरे राम। हल हाणे परेशान न कर, हल जल्दी हल, तोखे ॾिनोसीं। उनखे भरोसो हुयो, संतनि चयो आहे याने बसि ॾिनो। पोइ झोली ॿधी करे ऐं वञण लॻी त ॾाढी भीड़ भड़ाको हुयो सत्संग में, खूब संगत आई। कंहिंखां टकराइजी वई त उहो नारियल किरी पियो। चओ हरे राम। किरी पियो, मिले कोन पियो, ॾाढी भीड़ हुई। वापसि आई, संतनि चयो रे वरी वापसि हली आई आहे, छा थियो भाई? चई बाबा माफ़ कजो, नारियल किरी पियो। तव्हां जेको नारियल ॾिनो हो, जंहिंजे द्वारा तव्हां आशीर्वाद ॾिनो कि वञ तोखे हिकिड़ो पुटु थींदो, साईं नारियल किरी पियो। हुनखे घबराहट थी कि हाणे लॻे थो संत वरी न ॾींदा, चवंदा तूं संभाले कोन सघीं, मां तोखे आशीर्वाद ॾिनो हिकु बार, तूं कोन संभाले सघीं, लॻे थो हाणे मूंखे पुटु न थींदो। मन में इहे सभु ख़्याल हलण लॻा। वरी अरदास कई, चई बाबा कृपा कयो, मूंखे ॿियो नारियल ॾियो, ॿियो नारियल ॾियो। संतनि अहिड़ो भाव ॾिठो, मुस्कुराइण लॻा। 4 नारियल पिया उन्हनि जे साम्हूं, 4 ई खयूं उनजी झोलीअ में विधऊं। चयूं हाणे खण तोखे 4 पुट थींदा। चओ हरे राम। हो अम्मा घुरण घणा आई? हिकु पुटु खपे। संतनि 4 नारियल झोलीअ में विधा। चयूं घणा थींदे? 4 थींदे। अॼु उन माईअ खे 4 पुट आहिनि। उन्हनि सां मुलाक़ात बि असां करे आयासीं, जंहिंजे बारे ॿुधायूं। उन माईअ खे वाकई 4 पुट आहिनि। चओ हरे राम। इहो भरोसो हुजे भाई, श्रद्धा हुजे संतनि जे वचननि में। अॼु बि उन दर जी सेवा कंदा आहिनि, हाज़िरी लॻाईंदा आहिनि, सत्संग ते ईंदा आहिनि। चओ राम। काथे नसीब में हिकु बि पुटु शायदि न लिखियल हुजे, उहो त मालिक खे ख़बर, संतनि खे ख़बर। पर एॾनि सालनि खां हुनखे हिकिड़ी औलाद न पई थिए, संतनि 4 पुट ॾिना। चओ राम। इहो बि चयो 4 पुट ॾियूं था, चइनिनि खे धर्म जे कम में लॻाइजां। ईअं न बसि केवल मोह माया में उन्हनि खे फासाए, भक्तीअ में लॻाइजां, सेवा में लॻाइजां उन्हनि खे। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। नाथ नारायण त इहे त ॾाढा नंढा चमत्कार आहिनि, इहे कोई वॾा चमत्कार बि कोन्हनि कि संत सुख सुविधा ॾियनि, धन दौलत ॾियनि, मकान दुकान पुट ॾियनि। इहा कोई वॾी ॻाल्हि न थी वई संतनि जे लाइ। इहो त उन्हनि वटि अखुट खजानो पियो आहे। वॾी ॻाल्हि त तॾहिं थींदी जॾहिं असांखे उहे भक्ति ॾियनि, संग ॾियनि, सत्संग कथा कीर्तन ॾियनि। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। इहो ई सुंदर अवसर भगवान असांखे झोलीअ में ॾियनि था। भाई 26 अगस्त श्री कृष्ण जन्माष्टमी अथव। दरबार साहिब में वॾी धूमधाम सां मनाई वेंदी, जंहिंजो तव्हां खूब प्रचार कयो, सभिनीनि खे इहा शुभ सूचना ॾियो। कृष्ण जन्माष्टमी 26 तारीख़ दिन सोमवार दरबार साहिब में सभिनीनि खां पहिरियों सुबुह जो प्रभात फेरी नगर कीर्तन थींदो, ठीक सुबुह जो 6 बजे। चओ हरे राम। ज़रूरु हाज़िरी लॻाइजो, ज़रूरु शामिल थिजो ऐं भगवान खे अरदास बि कजो कि भगवान मौसम बि बढ़िया रखनि पंहिंजे नगर कीर्तन जे लाइ।
उनमें जरूर जरूर शामिल थिजो सर्व साथ संगत। कई बार असां ॾिसंदा आहियूं कि प्रभात फेरी जातो वेंदी आहे, पोइ माण्हू पंहिंजे घर घर खां जॉइन थींदा आहिनि, है न, पंहिंजे घर घर खां शामिल थींदा आहिनि। पर कोशिशि करे जातो शुरू थिए जाते विराम थिए पूरो पूरो हाज़िरी लॻायो साथ संगत जी, पूरो पूरो लाभ वठो। चओ हरे राम। ऐं जेके घर बीह करे बि दर्शन कंदा आहिनि न, उहे ईअं महसूसु कजो कि तव्हां के आम इंसान जो केवल संगत जो दर्शन नथा कयो। जेॾी महिल कोई कीर्तन कंदो वेंदो आहे त संत चवनि था ईअं सम्झो कि उन नगर कीर्तन में 33 करोड़ देवी देवता बि हली ईंदा आहिनि। उहे सभु अची करे नगर खे पवित्र कंदा आहिनि भॻवान जे नाम सां। ईअं दर्शन कजो भाई। त 26 तारीख़ सुबुह जो ठीक 6 बजे प्रभात फेरी, वरी रात जो 9 खां 12 सत्संग कीर्तन आनंद भगवान जी भक्ति जो, वो भी तव्हां जरूर जरूर लाभ वठिजो, जरूर जरूर शामिल थिजो। 9 खां 12 वरी पोइ संगत जे लाइ भोजन प्रसाद जी भी व्यवस्था है। ऐं एकादशी सत्संग कीर्तन भी ध्यान ॾियो। सात संगत जी एकादशी भक्ति योग जागरण अॼु गुरुवार आहे, अगले गुरुवार ते एकादशी अथव अजा जया एकादशी। 29 तारीख़ बाबा आनंद राम दरबार साहब में रात जो 9 खां 11 बजे ताणी नंढन नंढन ॿारनि इन्हनि एकादशी जी सेवा कई आहे। तव्हां उन्हनि खे ताड़ियुनि सां खूब आशीर्वाद ॾियो। भगवान जी उन्हनि ते सदाई खूब कृपा बढ़ियल हुजे, खूब उन्हनि खे भक्ति सेवा मिले। श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव। अचो भाई हाणे प्रेम सां वरी 5 मिंट मिली करे असां सां गॾु हरि नाम जो कीर्तन कयो भाई। असांजा बलराम भैया जगदलपुर वया अथव भाई। श्रीमद भागवत जी कथा उते हली रही आहे 7 ॾींहं। उहे भी जन्माष्टमी में असांखे दर्शन ॾींदा ऐं कथा जो भी आनंद तव्हां फेसबुक जे द्वारा जरूर वठो। अचो कीर्तन कयो भाई। भज गोविंदम बाल मुकुंदम परमानंदम हरे हरे। गोविंदम बाल मुकुंदम परमानंदम हरे हरे। हे भज गोविंदम बाल मुकुंदम परमानंदम हरे हरे। गाओ। भज गोविंदम बाल मुकुंदम परमानंदम हरे हरे। हे परमानंदम हरे हरे। गाओ। परमानंदम हरे हरे। हे परमानंदम हरे हरे। परमानंदम हरे हरे। हाँ बोलो परमानंदम हरे हरे। परमानंदम हरे हरे। हे बाल मुकुंदम हरे हरे। बाल मुकुंदम हरे हरे। ओ बाल मुकुंदम हरे हरे। बाल मुकुंदम हरे हरे। हे भज गोविंदम बाल मुकुंदम परमानंदम हरे हरे। भज गोविंदम गाओ गाओ हरि बोल। परमानंदम हरे हरे। हे भज गोविंदम बाल मुकुंदम परमानंदम हरे हरे। भज गोविंदम गाओ हरि बोल। ताड़ी की सेवा। परमानंदम हरे हरे। हे परमानंदम हरे हरे। परमानंदम हरे हरे। आहा परमानंदम हरे हरे। गाओ। परमानंदम हरे हरे। ओ प्यारे परमानंदम हरे हरे। परमानंदम हरे हरे। आहा परमानंदम हरे हरे। परमानंदम हरे हरे। ओ बाल मुकुंदम हरे हरे। बाल मुकुंदम हरे हरे। हाँ बाल मुकुंदम हरे हरे। बाल मुकुंदम गाओ। हे भज गोविंदम बाल मुकुंदम परमा
हरे हरे बाल मुकुंदम हरे हरे हाँ बोलो राधे राधे जय राधे राधे गाओ राधे 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 जय राधे 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 गोविंद राधे गोपाल राधे नंदलाल राधे श्याम राधे कृष्ण राधे गोविंद राधे गोपाल राधे नंदलाल राधे श्याम राधे कृष्ण राधे 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 गाओ राधे 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 जय जय श्री राधे बोलो वृंदावन बिहारी लाल की श्याम सुंदर भगवान जगत गुरु श्री चंद्र भगवान ओम शांति। ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम शांति 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 ओम। श्री जगदम्बे मैया की जय। धर्म की जय हो। अधर्म का नाश हो। प्राणियों में सद्भावना हो। विश्व का कल्याण हो। हर हर महादेव जो बोले सो तरे जगत गुरु श्री चंद्र हरे। सात संगत जी अड जी प्रसाद सेवा सचदेव परिवार जी तरफों सना सचदेव अरदास कजो प्रभु कृपा कयो सदाई भक्ति जो दान बख्शो। एकड़ी विशेष सूचना ध्यान दे श्रवण कंदा भाई 23 तारीख यानी सुभाणे अकलतरा में सत्संग कीर्तन तो रात जो 8:30 बजे को अकलतरा गोपाल जी गली है ना सिंधी गुरुद्वारो तो जरूर जरूर शामिल थे जो 25 तारीख बिलासपुर में सत्संग कीर्तन जो आयोजन तो सात संगत जी शाम जो 5 को 7 बजे ताणी विनोबा नगर में रोहरा निवास R8 गली श्री परमानंद रोहरा जी तिनजे निवास में शाम जो 5 को 7 बजे ताणी। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। बाबा आनंद राम साहिब की जय। बाबा भगत राम साहिब की जय। आयो लाल सबई चो झूले।